ओम शांति। हाणे असां बाबा खे याद कंदासीं। महात्मा ब्रिकटी जे हिस्से में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करी मन में कोई भी ॻाल्हि जो बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाप परमात्मा खे सभु मन जी ॻाल्हि ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बार बाबा चवनि था कि हाणे रोज सुबुह सुबुह जो उथी करे परमात्मा आत्मा जी बाप परमात्मा खे प्यार सां यादि करण जी आदत विझो। माण्हू त रोज सुबुह अमृत वेलो कंदा आहिनि, लेकिन अमृत वेलो बि छो कंदा आहियो? छा आहे अमृत वेले? त अमृत वेलो अर्थात आत्मा पंहिंजे पीउ परमात्मा जे मिलण जो समय हूंदो आहे। जी सॼो ॾींहुं आत्मा हिन देह द्वारा कम में बिजी हूंदी आहे न, और सॼो ॾींहुं देह जे लाइ सोचदी रहंदी आहे। देह खे सनानु करायां, नाश्तो करायां, पोइ ॾींहं जी रोटी, पोइ राति जी रोटी। देह खे पालण लाइ धंधो करणो आहे, पैसो कमाइणो, पोइ खुदि जी देह, ॿियनि जी देह, ॿारनि जी देह, सभिनि जे लाइ सॼो ॾींहुं कम थी करे। त अमृत वेलो अर्थात आत्मा खुद पंहिंजे पाण खे रोटी खाराए। जेकी आत्मा शरीर खे हलाए थी, जेकी आत्मा ॿियनि आत्माउनि जे बि शरीर खे जे लाइ मदद थी करे, न सॼो ॾींहुं त करे थी आत्मा, या त खुद जी देह जे लाइ करे थी, या जेका बि ॿिया माण्हू आहिनि घर में उन्हनि जे लाइ, उन्हनि जी देह जे लाइ सोचे थी, या पोइ हुन कमाइण, पोइ घर जी जाते रहंदी आहे देह खुद खे साफ़ करे, जाते रहंदी आहे उन जगह खे साफ़ करे। त आत्मा सॼो ॾींहुं त रोटी खाए नथी, पोइ आत्मा एॾे वॾे शरीर खे खुद हलाए ऐं ॿियनि खे बि मदद करे कीअं कंदी? थकी पई आहे न आत्मा। चईंदा आहियूं न कि मां त हाणे थकी पई आहियां सॼो ॾींहुं कमु करे, हाणे मुंहिंजो शरीर साथ नथो ॾे। त मां बि थकी पई आहियां, शरीर बि थकी पियो, त मां के आत्मा बि थकी पई, शरीर बि थकी पई। भई शरीर थकी पईंदो त तव्हां हुनखे निंड कराईंदा, कुझु ईअं कोई चीज ॾींदा ताकि थकान मिटी वञे, लेकिन आत्मा खे भोजन कीअं ॾींदा? आत्मा जी थकान केरु दूर कंदो? आत्मा में शक्ति ॾियण वारो केरु? आत्मा जो पीउ परमात्मा। त अमृत वेलो छो करणो? भगवान सां न मिलणो आहे। त असां भगवान चईंदा आहियूं न शब्द, त ॾाढो परे थी वेंदो आहे भगवान सां संबंध। ईअं असां सोचूं कि मूंखे सुबुह सुबुह जो उथी करे आत्मा जे पीउ परमात्मा सां मिलणो आहे, उनखे यादि करे पंहिंजी आत्मा में शक्ति भरणी आहे, हुन सां ॻाल्हियूं करणियूं आहिनि, हुन खां शक्तियूं गुण ऐं सम्झ वठणी आहे। ॾिसो आत्मा जो पीउ परमात्मा जेके असां भगवान सम्झी करे पूजूं था न, सुबुह सुबुह जो यादि था करो, अमृत वेलो उथो उथो भगवान खे यादि करो, त भगवान केरु? असांजो पीउ आहे। भगवान मतलब कोई माण्हू सोचो भगवान मतलब कोई वॾो माण्हू हुजे पियो, भगवान मतलब आत्मा जो पीउ। छो सुबुह सुबुह जो छो उथबो आहे यादि करण लाइ? छोकी आत्मा खे सुबुह सुबुह जो ई टाइम हूंदो आहे न खुद जे लाइ। बाक़ी समय त आत्मा कम में बिजी हूंदी आहे, खुद जे देह जे लाइ या ॿियनि जे लाइ। त सुबुह सुबुह जो पाणी तेज ईंदो आहे न, माण्हू त किथे किथे सॼो ॾींहुं पाणी न ईंदो आहे, सुबुह सुबुह जो ईंदो आहे। त पाणी छो भरदा आहिनि? सॼो ॾींहुं कमु ईंदो, न त प्यासा रहिजी वेंदासीं।
ये सुबुह सुबुह जो परमात्मा तो सॼो ॾींहुं तव्हां कॾहिं बि यादि करो तव्हांखे शक्ति भरण लाइ तयार आहे, लेकिन छा थींदो सॼे ॾींहं में न हेॾे होॾे मन बुद्धि व्यस्त थींदी। तव्हां ॿियो बि समय करे त मूंखे त सॼो ॾींहुं कमु न आहे, मां त सॼो ॾींहुं वेही करे भॻवान खे यादि करे सघंदी आहियां, लेकिन शरीर सां त वेही सघंदा आहियो, लेकिन मन ऐं बुद्धि खे एकाग्र करण में सुबुह ॾींहुं शाम में टाइम लॻंदो आहे। छोजी ॾाढा सारा माण्हू ॾाढे सारे चीज सोचता रहंदा आहिनि त वातावरण में वो सोच फैलियल हूंदी आहे। और सुबह सुबह जो समय सब आत्माएं विश्राम कंदी रहंदी आहिनि त कंहिंजी सोच हल्दी न, सभिनि जी हूंदी आहे भई हाणे शांति रखो, आराम करो, सुबुह जो पोइ कमु कंदासीं जॾहिं सूर्य उगदो, सब शांति में हूंदा आहिनि न। त हुन समय असां सहज ई परमात्मा सां पंहिंजो मन बुद्धि हुनजी तरफ़ लॻाए सघंदा आहियूं। और छोकी परमात्मा असांखे शक्ति ॾींदो ई आहे असांजे मन, जॾहिं असां यादि कंदा आहियूं न मन सां, तॾहिं परमात्मा जी शक्ति असांजी आत्मा में ईंदी आहे। जाप जपण सां न ईंदी, पाठ पढ़ण सां न ईंदी, जो सां झांझ वॼाइण गीत ॻाइण सां आत्मा में शक्ति न ईंदी आहे। जॾहिं असां शांति सां हिकु ई संकल्प मन में हुजे कि मां आत्मा मुंहिंजो पीउ परमात्मा, मां परमात्मा खे यादि थी कयां, छोजी मूंखे शक्ति खपे, मूंखे ऐं कोई मन में ॻाल्हि हुजे त हुन सां मन ई मन में ॻाल्हियूं करो, भई मूंखे हिनजो उपाय खपे, सम्झ खपे, भई कोई कमु करणो आहे लेकिन गुण न आहे त मूंखे गुण खपनि। त जीअं माण्हू माउ पीउ सां ॻाल्हाईंदा आहिनि न, भई माउ पीउ बि सॼो ॾींहुं फ्री हूंदो आहे त हिकु टाइम कढंदो आहे भई ॿारनि सां मिलूं, ॻाल्हायूं, हाल अहिवाल वठूं। ये सुबुह सुबुह जो समय हूंदो आहे आत्माउनि जो पीउ परमात्मा पंहिंजी आत्माउनि सां हाल अहिवाल वठंदो। सुबुह सुबुह जो समय हूंदो आहे आत्माऊं परमात्मा सां ॻाल्हियूं करे, पंहिंजे मन जी ॻाल्हि ॿुधाइनि, भई मां हिन सृष्टि ते पाठ वॼायां थी त मूंखे छा छा तकलीफ़ आहे। छोकी तव्हां चओ था न भई मथां वारे असांखे जीवन ॾिनो अथई, मथां वारे सभु कुझु ॾिनो अथई, मथां वारे सभु दुनिया संसार ठातो अथई, त मथां वारे जे हिन संसार में रहंदे हुए असांखे जेकी तकलीफ़ अचे थी त उहो कॾहिं ॿुधायूं असां हुनखे, जो ॾींहुं त असां हिननि दुनियादारी में बिजी आहियूं। त सुबुह सुबुह जो समय हूंदो आहे उथी करे ईअं सम्झो भई आत्मा जो बि मुंहिंजे बाप सां मां थी ॻाल्हायां, भॻवान सां न। भॻवान त असां चई चई करे हुन सां परे थी आहियूं, त असांजो पीउ आहे न। त बाबा चए थो हिन रीति सुबुह सुबुह जो उथी करे पहिरियों मूंखे ॾाढो प्यार सां यादि करे, जे तव्हां पंहिंजे ॿारनि सां, पंहिंजे संबंधियुनि सां केॾो प्यार सां मिलंदा आहियो। ये परमात्मा खे भी सुबुह सुबुह जो ॾाढो प्यार सां यादि करणो खपे। समय ॾींहं खां पंजे सुठो हूंदो, ॿी राति जो त वायुमंडल सुठो न हूंदो, छोकी सभु माण्हू टीवी ॾिसंदा आहिनि, अहिड़ी चीजूं ॾिसंदा आहिनि, खान पान ये सभु न, त उहो वातावरण प्रदूषित हूंदो। त 2 खां 5 उथी करे छा करणो, पंहिंजे पीउ परमात्मा सां ॻाल्हियूं करणियूं, हुन खां शक्ति वठणी आहे, हुनखे प्यार सां यादि करणो, झांझ न वॼाइण, जो असां वाहिगुरु वाहिगुरु सॾु न करणो, उहो त ख़ुदि इंतजार कंदो आहे मूंसां अचो मिलण। वाहिगुरु वाहिगुरु सतनाम सतनाम राधे राधे कृष्ण कृष्ण जाप न जपणो, रड़ियूं न मारणी, झांझ न वॼाइण, भजन कीर्तन न करण, हुननि जी महिमा ॾाढी कई। बसि माण्हू उन भगवान की महिमा ही कंदा रहना, दुख हरता सुख करता है, तू अहिड़ो आहे, तू अहिड़ो आहे, अरे जो आहे उहो करे त ॾेखारे, त उहो अनुभव बि त करणो न, भई दुख हरता सुख करता है त कीअं आहे, हुनजो अनुभव बि करणो। बाबा चए तो मुंहिंजी महिमा कंदा कंदा ख़ुदि जी ग्लानी था करो, ये त ठीकु न आहे न। त हाणे सुबुह सुबुह जो उथी करे परमात्मा सां ॻाल्हियूं करणियूं, हुन खां शक्ति वठणी आहे। त हुन खां पोइ तव्हांखे जो बि हुनजी महिमा ॻाइणी आहे करणी आहे करो, लेकिन हू कीअं असांखे लाइक़ ठाहींदो आहे, कीअं दुख दूर कंदो आहे, कीअं असांखे शक्ति ॾींदो आहे, उहो अनुभव करण लाइ हुनखे
याद करो न सां ॻाल्हियूं करो, ये आदत पक्की हुजे। कोशिश करे सुबह जो उथदे ही कम से कम 5 मिनट शांति सां वेंदा करो, शांति सां। ॿियो कोई संकल्प मन में न हुजे, ॿियो कोई वीचार न हुजे। अगर तव्हांखे करणो ई आहे, तव्हांजो नियम मजबूत थी करे माला जो जाप जपदी आहियां, पाठ पढ़दी आहियां, ये कंदी आहियां, वो कंदी आहियां, त भले करो, लेकिन 5-10 मिंट पहिरियों शांति सां वेहो। छोजी छा हूंदो, सुबुह सुबुह जॾहिं आत्मा विश्राम करे उथदी आहे न, त हुनजो शरीर ऐं आत्मा ॿई सुठी शांति जी स्टेज में हूंदा आहिनि। तो शांति जी स्टेज में असां परमात्मा खे यादि कंदासीं न, तो जल्दी शक्ति ईंदी। और ये ध्यान रखजो, अगर तव्हांजो सुबुह सुबुह तव्हांखे ॾाढो सुठो अनुभव थियो त तव्हांखे लॻे कि हा मूंखे परमात्मा मुंहिंजे पीउ अॼु मूंखे शक्ति ॾिनी, ॾाढो सुठो लॻो, त सॼो ॾींहुं हिन शक्ति खे सुठे कम में यूज़ कजो। कोई दुनियादारी में ईंदे हुए कंहिंजी ग्लानी, कंहिंखे मार, उल्टो सुल्टो ॻाल्हाइण, हेॾे होॾे फोननि ते समय वेस्ट करण, ये न कजो। सभिनि जे लाइ सुठो सोचो, सुठो ॻाल्हाइजो, सुठो कमु कजो, त तव्हांजी उहा शक्ति वधंदी। परमात्मा जी शक्ति सुठे शब्दनि में यूज़ कंदव, कर्म में, बोल में, सोच में यूज़ कंदव न, त उहा शक्ति असांजी आत्मा में वधंदी आहे। त हिन सां धीरे धीरे असांजी शक्ति वधंदी वेंदी, पर असांजी आत्मा में शक्ति ईंदी त आपे ई असां पंहिंजे जीवन में दुख परेशानियुनि सां मुक्त थींदा वेंदासीं। न असां में शक्ति आहे, शक्ति छो न आहे? तव्हां भगवान खे यादि था करो त बि तव्हांजी आत्मा में शक्ति छो न आहे? छोकी तव्हांखे शक्ति त मिले थी, लेकिन जेकी शक्ति मिले थी न, वो सॼो ॾींहुं तव्हां हेॾा होॾा जी ॻाल्हियूं करे, ज्यादा मन में फालतू सोचे, हिक ॿिए खे बुरो बुरो ॻाल्हाए करे, सोचे करे, उल्टो सुठो कर्म करे, ये सब शक्ति खत्म था करे छॾो। भगवान असांखे शक्ति ॾींदो आहे, लेकिन असां पंहिंजी शक्ति खे आत्मा ॻाल्हाए, उल्टो सुल्टो ॻाल्हाइण में, सोचण में, कर्म में खत्म करे छॾंदी आहे। पोइ राति थींदे थींदे चईंदा आहिनि हाणे त बसि मां थकी वई आहियां, मूं में त शक्ति न आहे। त बाबा चईंदो हाणे हिन रीति न बचत करो, पंहिंजी आत्मा जी जेकी शक्ति आहे न, हुनखे फालतू सोचो न, हुन शक्ति खे यूज़ करे फालतू ॻाल्हायो न, फालतू कर्म न करो, त तव्हांजी आत्मा थकजंदी न। वो आत्मा पंहिंजे शरीर खां सुठो कर्म कराए सघंदी आहे। बाबा चए थो सदा मूंखे न पंहिंजो साथी सम्झी करे हर कर्म करो, त असांखे ध्यानु रहंदो परमात्मा के पंहिंजो सुबुह सुबुह जो ही न, बस मैं सुबुह सुबुह जो यादि कयो, हाँ बस सुबुह सुबुह जो ही भगवान मिलंदो न। भगवान तो सॼो ॾींहुं तव्हां सां मिली, भगवान असां आत्मा जो पीउ परमात्मा तो सॼो ॾींहुं असांखे साथ ॾियण लाइ तयार आहे। लेकिन माण्हू छा सोचदा आहिनि न, बस सुबुह जो ही भगवान खे यादि कबो। लेकिन अगर असां सम्झी वेंदासीं कि इहो ई भगवान मुंहिंजी आत्मा जो पीउ आहे, मां बि मथां ई आई आहियां, उहो बि मथे वेठो आहे, हाणे हिन समय सृष्टि ते आयो आहे, त मूंखे सॼो ॾींहुं यादि रहंदो न रहंदो। लेकिन अगर असां हुनखे भगवान जे संबंध में यादि कंदासीं, ऐं भई हा भगवान आहे त ॾाढी सुठी जॻह ते वेठो हूंदो आहे, हाणे त असां पोचो था लॻायूं, झाड़ू था कढूं, हिन समय कीअं भगवान खे यादि करूं? बाथरूम में था वञूं, स्नान कंदे, लैट्रिन कंदे भगवान खे थोड़ी यादि कबो, माण्हू सोचदा आहिनि। पर बाबा चए थो मां त तव्हांजी आत्मा जो पीउ आहियां न, आत्मा खे जॾहिं बि जरूरत खपे, झाड़ू कढंदे कढंदे तव्हां किरण वारा हुजो त अहिड़ी कोई ॻाल्हि थी वञे थियण वारी, त हुन समय भगवान खे यादि न कंदा, पंहिंजी आत्मा जे पीउ परमात्मा खे, त किरी बि पईंदो, कुझु गड़बड़ बि थी वेंदी, त हुनखे यादि करे हुन सां गॾु ई झाड़ू कढो न, त उहा असांजी मदद कंदो आहे, हर कर्म कंदी। सुबुह खां राति ताईं जो कर्म करो था न, हर कर्म कंदे हुनखे पंहिंजो साथी ठाहे करे करो। लेकिन ये भक्ति मार्ग में माण्हू चई रखे
कि भगवान जी याद करण मतलब पहिरियों स्नान पाणी साफ कपड़ा पायो त मंदिर गुरुद्वारे टिकाणे अचो त भगवान खे याद करो। पर बाबा चए थो मां त तव्हांजी देह खे ॾिसंदो ई न आहियां, मूंखे त पतो ई न लॻंदो तव्हां कहिड़ा कपिड़ा पाता अथव, सनानु करे आया या न करे आया। स्वच्छ रहण सुठी ॻाल्हि आहे, असां सनानु पाणी करे साफ़ सुथरा कपिड़ा पाए करे भगवान खे यादि करूं त इहा बि सुठी ॻाल्हि आहे। लेकिन सॼे ॾींहं में बि असांखे हर कर्म कंदे परमात्मा खे पंहिंजो साथी ठाहे करे हुन सां गॾु हर कर्म करणो। त इहे त असां हिकु नियम ठाहे, असल में छा थींदो असांजे मन में शुद्धता हुजणी खपे। असांजो मन जॾहिं शुद्ध हूंदो न, इन मन खे सदा साफ़ सुथरो रखो। परमात्मा जी याद मन में ईंदी आहे। परमात्मा कोई इन मूर्तियुनि में या मंदिर टिकाणनि में न आहे। तव्हां चई माण्हू चईंदा बि आहिनि जाते मन सां यादि करो भगवान त उते हाज़िर थी वेंदो। अगरि हिकु इहा ॻाल्हि असां सम्झी वठी कि भई असां जेके ॻाल्हि चऊं था कि भई असां त चऊं था भई जाते भगवान खे मन सां यादि कर उते आहे, त पोइ अगरि इहा ॻाल्हि सम्झी वई त असां हेॾे होॾे भटकंदासीं। असां पंहिंजे घर में भगवान खे अलॻि स्थान ॾींदासीं। भगवान खे तव्हांजे मन में स्थान खपे। त मन में अगरि भगवान खे स्थान ॾेई छॾियो, उते न कोई बि अहिड़ी वेड़ी ॻाल्हि, उल्टी सुल्टी ॻाल्हियूं, हेॾा वेॾा जी ॻाल्हियूं, दुख जी, विकार जी, बुराई जी, इहे सभु सोचणु बंदि करणो पवंदो तव्हांखे। न माण्हू सोचते न भई हिते भगवान जी जॻह ठाहींदासीं, पोइ हिते कुझु बि अहिड़ी वेड़ी चीज न रखिजो, ध्यानु रखिजो। अगरि हिते रखो था त भगवान खे, मूर्तियुनि खे रखंदा आहिनि त ध्यानु ॾींदा आहिनि न भई हिते भगवान जी मूर्ति पई आहे, हिते कोई अहिड़ी वेड़ी चीज न रखो। त भगवान चए थो मूंखे तव्हांजे मन में जॻह खपे। त मन में जॻह ॾेई छॾी त पोइ फालतू ॻाल्हियूं सोचणु बंदि थी वेंदो न। पोइ त सॼो ॾींहुं ध्यानु रखणो पवंदो। जीअं माण्हू पंहिंजे घर में मंदिर जेका ठाहे रखंदा आहिनि ध्यानु रखंदा आहिनि न हिते कोई अहिड़ी वेड़ी चीज न रखे, कुझु कचिरो वचिरो न थिए। पोइ तव्हांखे सॼो ॾींहुं कंहिंजो ध्यानु रखणो पवंदो कि असांजे मन में कोई बि अहिड़ी वेड़ी ॻाल्हि न अचणी खपे। त इहो सुठो न, कम से कम असांजो मन साफ़ रहंदो, शांत त रहंदो, कम से कम असांजी आत्मा में शक्ति त रहंदी। त उन शक्ति सां असां खुद जा ऐं ॿियनि जा बि दुख दूर करे सघंदासीं, परेशानी ठीक दूर करे सघंदासीं। त इन रीति परमात्मा जे तो हर कर्म कंदे ऐं हर संबंध सां यादि करो। अॼु खां असांखे भगवान जे रूप में यादि न करणो आहे। अॼु खां असांखे भगवान खे कहिड़े बि, चाहे पीउ, चाहे मां, चाहे टीचर, चाहे सखा, चाहे सतगुरु, जो संबंध तव्हांखे सुठो लॻे थो न, उन संबंध सां यादि करो त तव्हांखे सहज थींदो परमात्मा खे यादि करणु। त इहे जेका बि कलयुगी माण्हू नियम ठाता आहिनि न कि भगवान खे हिन समय में यादि करो, उहो सभु खदामजी वेंदा। पोइ तव्हां चईंदो भगवान त मुंहिंजो साथी आहे, उहो त मुंहिंजो पीउ आहे, उहो त मुंहिंजी माउ आहे, उहो त मुंहिंजो पुटु आहे, उहो त मुंहिंजी धीउ आहे, उहो त मुंहिंजो फ्रेंड आहे। इन रीति उहो त मुंहिंजो सतगुरु आहे, उहो त मूंसां गॾु हूंदो आहे सॼो ॾींहुं। उनखे यादि करण लाइ, उन सां मिलण लाइ मूंखे कोई मंदिर टिकाणे थोरी वञणो पवंदो। उहो त मूंसां गॾु ई आहे, मूंसां गॾु झाड़ू थो कढे, मूंसां गॾु वेही करे कपिड़ा थो धोराए, मूंसां गॾु वेही करे मूंखे रोटी थो ठाराए, मूंसां रोटी खाए थो। भगवान रोटी खाईंदो न आहे, लेकिन तव्हां जेको रोटी ठाहींदव उन सां गॾु उनखे सॾु कंदव खाइण लाइ, त उहा तव्हांजी रोटी खे शुद्ध कंदो, हुनजी हुनमें शक्ति भरे छॾंदो। छोकी हुनखे पंहिंजो शरीर न आहे न, त उहो कुझु टेस्ट बि न वठंदो आहे। वैसे आत्मा वासना वठंदी आहे सुठो आहे कीअं आहे, पर परमात्मा उहो बि न वठंदो आहे। छोजी चवंदो आहे कि मां हिननि सभिनि खां परे आहियां। हा, लेकिन अगरि तव्हां रोटी खाओ था परमात्मा सां गॾु त तव्हांजी रोटी में उहो शक्ति भरे छॾंदो, जंहिंसां तव्हांजी आत्मा ऐं शरीर तंदुरुस्त रहंदो। कि त सहज तरीक़ो न
परमात्मा खे सदा पाण सां गॾु रखण जो। इन सां कॾहिं अकेलोपन बि न थींदो, कोई संबंध जी कमी बि न लॻंदी, ऐं असां सदा हुनजे छत्र छाया जे हेठां रहंदासीं न त सेफ रहंदासीं। ऐं हिन सां सिर्फ़ु तव्हांखे फ़ाइदो न थींदो, तव्हांजे आसपास रहण वारी जेका माण्हू आहिनि, जेकी जॻह आहे, उहा बि शुद्ध थींदी वेंदी। अॼुकल्ह ॾिसो काथे काथे ॾाढो डपु लॻंदो आहे कुझु बि न, पर माण्हुनि खे डपु थो लॻे, अलाए मूंखे हिते वञण में न ॾाढो डपु लॻंदो। पोइ ॿिया माण्हू चवंदा छा आहे, हिते कुझु बि त न आहे, हिते तोखे डपु छो थो लॻे? छोकी अॼुकल्ह जो वातावरण वाइब्रेशन अहिड़ो थी वियो आहे न, त डपु बि लॻंदो आहे। लेकिन परमात्मा खे जीअं कहिड़े न कहिड़े संबंध सां पंहिंजो साथी ठाहे रखंदो, त असांजो मन बुद्धि हुन सां ई लॻल हूंदो, त असांखे डपु, उदासी, दुख, परेशानी खां असां मुक्त थी वेंदासीं। छोकी परमात्मा सदा सुख जो सागर आहे। चवंदा आहिनि न, सिख माण्हू बि चवंदा आहिनि उहो निर्भय आहे। ॾिसो तव्हां पोड़ी था पढ़ो, पोड़ी जो हिकु हिकु शब्द अर्थ कढी पढ़ो, कि पोड़ी में सब परमात्मा जे बारे में आहे, कि उहो हुनजो सत्य नाम आहे, उहो निर्भय आहे, उहो कॾहिं बि कंहिंसां वैर न रखंदो आहे। त जॾहिं तव्हां पोड़ी था पढ़ो, चओ त उहो निर्भय आहे, सत्य आहे, त असांखे बि उहो थियणो। त परमात्मा सदा निर्भय रहण वारो, हुन सां गॾु तव्हां हिनखे यादि करे हलंदव त तव्हांखे कॾहिं भय लॻंदो कंहिं ॻाल्हि जो। त ये बाबा छो थो चए मूंसां गॾु सर्व संबंध निभायो, मूंखे पंहिंजो साथी सम्झी करे हर कमु करो, मुंहिंजे साथ जो फ़ाइदो वठो। माण्हू बसि चवनि था कि हा भॻवान असां सां गॾु आहे, ऐं चए थो मूंखे डपु थो लॻे, मूंखे टेंशन थी थिए, मूंखे दुख थो थिए, त माण्हू चवंदा भई भॻवान तो सुख करता है, दुख करता है, तोखे दुख कीअं थो थिए? हिनजो मतिलबु भॻवान तव्हां सां गॾु न आहे न। अगरि तव्हांखे दुख थिए थो कंहिं ॻाल्हि जो, तो तव्हां चवंदा आहियो न कि परमात्मा सुख करता है, सुखनि जो सागर आहे, सुख ॾियण वारो। त अगरि तव्हां चओ था कि हुन सां गॾु आहे, त तव्हांखे दुख में दुख त लॻणो ई न खपे, महसूस ई न थियणो खपे। भई छाते खे पकड़े रखंदव त पाणी ईंदो तव्हांजे मथां, हेठि भले ई छीटा ईंदा अगरि ज्यादा बारिश आहे, लेकिन मथे त न ईंदो न। त उहेई अगरि सुख जो सागर मूंसां गॾु आहे, सुख करता मूंसां गॾु आहे, त दुख जे समय बि असांखे दुख जी फीलिंग न अचणी खपे। हिन सां तव्हां चेक करे सघंदा आहियो कि भॻवान तव्हां सां गॾु आहे न आहे, भॻवान जी यादि तव्हां सां गॾु आहे न आहे। त जेको बि असां सॼो ॾींहुं चऊं था न, ऐं जेको बि करूं था, हुन ते असां अगरि ध्यानु ॾींदासीं न, त असांखे सभु प्रकार जो सम्झ आपे ई अचिजे। अञा ताईं असां कॾहिं ध्यानु ॾिनो ई न आहे न। तुझे चवंदा आहियूं फलानो वॾो आहे न, फलानो संत सन्यासी चए थो, हा भई इहो सच आहे। अरे सम्झो त सही, छा सच आहे छा न। बाबा चए थो चलो कोई कूड़ त न ॻाल्हाईंदो आहे, लेकिन बाबा चए थो कि हर माण्हू चए थो तव्हांखे भॻवान सर्वव्यापी आहे, त तव्हां सम्झो भॻवान सर्वव्यापी हुजे त दुनिया में दुख हुजे। माण्हू चवनि था कि भॻवान त हिते मथे रहंदो आहे, मथां वारे खे यादि करो। चओ न भई तव्हां चओ था हाणे सर्वव्यापी आहे, हाणे चओ था मथे आहे, सर्वव्यापी आहे त हेठि आहे न, मथे काथे? एतिरी ताक़त हुजणी खपे न साम्हूं वारे खे चइण जी। जो बि तव्हांखे ॿुधाइनि था सत्संग भजन कीर्तन, त हुननि जी हिकु हिकु ॻाल्हि खे अगरि सम्झंदव न त तव्हांखे पतो ई सम्झ में अची वेंदो कि परमात्मा मथे रहंदो आहे या हेठि रहंदो। वो भी कुछ कूड़ न था ॻाल्हाइनि, लेकिन शास्त्र ग्रंथनि में अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं लिखी छॾियूं आहिनि न, त माण्हू सोचदा आहिनि असांखां वॾा इहे चई विया, हाणे वॾनि कीअं चयो छा चयो त पतो ई न आहे। पोइ कुझु चइण में बि ड्रिजदा आहिनि, काथे श्राप न ॾेई छॾे, काथे क्रोध न करे छॾे, असांजो गड़बड़ न थी वञे। इन करे परमात्मा हाणे चए थो हर ॻाल्हि जो तव्हां पढ़ो था, ॿुधो था, हुनखे सम्झो,
समझी करे जो तव्हांखे ठीक लगे तो उनके धारण करे जीवन में हलंदव न तो सदा सुखी रहंदव। ज्ञान जरूरी हूंदो जीवन में। हिन समय मनुष्य आत्मा में ज्ञान ही त नाहे, अज्ञान जो अंधेरो लगो पियो न, इन करे मनुष्य आत्मा एॾे ओॾे भटके थी। हाणे ज्ञान सूर्य परमात्मा आयो आहे सभिनि खे अज्ञान अंधेरनि सां कढण। अच्छा मीठी स्कूल जे ॿारनि जी माता बाप दादा जो याद प्यारो गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। तो सभी रूहानी ॿारनि खे नमस्ते। तव्हांजी बि रूहानी माता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान हा कंपेनियन सां गॾु कंपेनियन जे साथ द्वारा सदा मनोरंजन जो अनुभव करण वारा कंबाइंड रूपधारी थो। बाबा चवनि था जॾहिं बि अकेलेपन जो अनुभव थिए न त हुन समय परमात्मा खे कंहिं न कंहिं संबंध सां यादि कजो। त संबंध सां यादि करण सां छा थींदो कि असां हुन सां ॻाल्हियूं करण लॻी वेंदासीं। असां उन संबंध सां हुन सां ॻाल्हियूं कंदासीं, उनखे पंहिंजी ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं। परमात्मा जो असांखे एॾी सारी ॻाल्हियूं ॿुधाई अथई वो यादि करो। सिर्फ दिमाग सां न यादि करो। सिर्फ ईअं न सोचो कि मूंखे हिन समय परमात्मा मुंहिंजी खे यादि करणो न। जॾहिं संबंध जोड़दासीं न, तव्हांखे कोई चए कि मां फलानो फलानो तव्हांजो संबंधी हिन समय अचण वारो, केतिरो तैयारी करे केतिरो ख़ुशी ख़ुशी सां तैयार थींदा, सभु कुझु तैयार करे रखंदा आहिनि। त ईअं सुबुह सुबुह जो 3-4 बजे मूंखे केसां मिलणो आहे, केर सां मिलण ईंदो आहे। हुन संबंध सां परमात्मा खे यादि करे मिलंदव न। और राति सोचदव कि मूंखे त 3-4 बजे उथी करे बाबा सां मिलणो आहे, मुंहिंजी आत्मा जे पीउ सां मिलणो आहे, मुंहिंजी आत्मा जे फ्रेंड सां मिलणो आहे, साधुनि सां मिलणो आहे, सतगुरु सां मिलणो आहे। कहिड़े बि संबंध सां यादि करे ॾिसो तव्हांजी ज़रूर निंड खुलंदी ऐं तव्हांखे सुठो बि लॻंदो। अगरि कोई मन में ॻाल्हि हूंदी न त उहो बि भुलिजी वेंदो। ॾाढो सुठी रीति सां परमात्मा सां मिलन मनाए करे सभु मन जी ॻाल्हियुनि सां हल्का थी वेंदा, जीवन में सदा ख़ुशि रहंदा। सुबुह सुबुह सां कंहिंसां था मिलो, ॾींहुं कंहिंसां मिली करे शुरू था करो, हुन संबंध खे यादि रखो। लगन बाप जी श्रीमत प्रमाण जी हाजिर कंदा रहो तो सर्व शक्तियुनि जो अधिकार मिली वेंदो। ॾिसो घर में भी माउ पीउ पंहिंजी जायदाद तीखे ॾियण पसंदि कंदो आहे। जेको ॿार सदा हाजी हाजी करे माउ पीउ जे चए ते हले, आज्ञाकारी थी करे हले, त परमात्मा जी सर्व शक्तियूं कहिड़ी आत्मा खे मिलंदियूं? जेको परमात्मा जी हर श्रीमत खे जीवन में धारण करे हले। बाबा चए ॿार पवित्र रहणो आहे, हाणे दुकान में न वञणो। हा बाबा। बाबा चए कंहिंजी ग्लानी न करणी आहे, बाबा न करो। बाबा चए हाणे कंहिंजा बि अवगुण न ॾिसो, सभिनि में गुण ॾिसो। ईअं परमात्मा जी जो भी श्रीमत असांखे मिले थी न उहो जीवन में धारण कंदा हलंदासीं त आपे ई असांखे सर्व शक्तियूं गुण ऐं ज्ञान की प्राप्ति थी वेंदी। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।